अबा ॾे ख़बर इम्तिहान ॾेई आए हाउ दादा। पो भला पास थींदे या न? तुंहिंजो त स्कूल बि सदाई बंद हूंदो आहे। दादा स्कूल बंद हो त छा थी पियो? किताब खुलियो पियो, मथा उस्ताद ॿुधाईंदो वियो ऐं मां लिखंदो वियुसि। पोइ बि पास न थींदुसि छा दादा? असुल फुल पास थींदुसि, फुल। उस्ताद चवे पियो त तोखे 100 मां 99 मार्कूं मिलंदियूं। दादा भला तूं बि कॾहिं फुल पास थिए? अबा असांजे दौर में हिकिड़ो छोकिरो फुल पास थींदो हो, बाक़ी त 50% मार्कूं खणण बि वॾी ॻाल्हि हूंदी हुई पुट। कापी त ठहियो पर शागिर्द हेॾे होॾे लहणो बि हणी कोन सघंदो हो। हर को शागिर्द पंहिंजे पर्चे हल करण में मसरूफ़ हूंदो हो। अबा असांजे दौर में उस्ताद जो मर्तबो ई ॿियो हूंदो हो पुट। तॾहिं त अबा इन्हनि कापी कयल पास शागिर्दनि खे अॼु दरख़्वास्त बि लिखण कान थी अचे ऐं वरी दाहूं पिया कंदा त नौकरी कान थी मिले। अबा जे अहिड़नि खे नौकरी मिली त इहे कापी पास थियल इदारा किथां हलाईंदा पुट?